Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. वलीद मामा अहिड़ो गायब थींदुसि जो मूंखे कोई बि न ॻोल्हे सघंदो। काॾे गायब थींदे तूं? तव्हां हलो ॿाहिरि निकिरो। हलो हलो। हिन खां पहिरियां जो आरफ जा कुत्ता तोखे ॻोल्हे ख़तमु कनि, आउं तोखे पूरो कंदुसि। मूंखे मारे अव्हांखे छा मिलंदो वलीद भाउ? बहितर अव्हां जो नुक़सान थी वेंदो। इहो कमु तव्हां अकेले कोन करे सघंदा। तुंहिंजे जीअरे हुअण जे बावजूद बि मूंखे अकेलो कमु करणो पवंदो। ठीकु आहे, हलायो। जेकॾहिं तोखे मंज़ूर आहे त ईअं ई सही। तो ईअं सोचो कीअं? मां तोखे मारींदुसि? मां तोखे कॾहिं नथो मारे सघां, कॾहिं बि न यार। तोखे जेकॾहिं वञिणो आहे त तूं भली हलियो वञ, आउं अकेलो पाण कमु कंदुसि। वलीद भाउ, तव्हां इहो कमु छॾे छो नथा ॾियो? तव्हां केसि ताईं हिन गप में पंहिंजा हथ ख़राब कंदा रहंदा? नेठि त तव्हांखे पंहिंजा हथ साफ़ करणा पवंदा न। हाणे वॾी देरि थी वई आहे। तो केरु ख़बर न आहे मौत खां पोइ मूंखे गुसल नसीबी थिए या न। तोखे जेकॾहिं पाण खे बचाइणो आहे त तूं वञी सघीं थी। न वलीद भाउ, मां तव्हांखे अकेलो छॾे न वेंदुमि। इहो कमु हिकिड़े माण्हू जो त आहे ई न। हाणे इहो कमु असां ॿई मिली कंदासीं। न यार, तूं अञा जवान आहीं, तुंहिंजे साम्हूं सॼी ज़िंदगी पई आहे। हलियो वेंदुसि, पर इहो कमु ख़तमु थियण खां पोइ। तूं छो पंहिंजी ज़िंदगी आज़ाब में थो विझीं? आख़िरी भेरो तोसां गॾु, बसि हुन खां पोइ वापसि मुड़ी कोन ॾिसंदुसि। ठीकु आहे यार, आख़िरी चकर ई सही। आज मौसम केतरी खूबसूरत आहे। बाहर लॉन में हली करे चाय पियूं किए पापा? हाँ बेटा, होता है। छा ॻाल्हाए मायरा? अॼुकल्ह ॾाढो सुठो लॻो पियो तुंहिंजो मूड। हे छा ॻाल्हि थी? ही त हर वक्त ईअं ई नज़र ईंदी आहे। न, का त ख़ासि ॻाल्हि आहे। छो मायरा? न, इहे त न आहे। पोइ भला ईअं अचानक तुंहिंजो ॿाहिरि वेही चांहि पीअण जो मूड कीअं थी वियो? मामा, मौसम ॾाढी सुठी बि थिए इन करे। भाई मायरा जो आइडियो ज़बरदस्त आहे। तबियत फ्रेश थी वेंदी। असांखे लॉन में ही वेही चांहि पीअण घुर्जे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। वसीम अच वेह। थैंक यू। वसीम, बस तुंहिंजी कमी हुई। ॿुधाए कीअं अचणु थियो? जी वैसे तव्हां गुज़रां पियो त सोचियो तव्हां सां मिली वठां। कम ऑन वसीम, हे त इलाही घसियल जुमिलो आहे। का नई ॻाल्हि कर। मुंहिंजी केक खाइण त दिलि पई थिए, इन करे हलियो आयुसि। ओ वेरी स्मार्ट। तोखे कीअं ख़बर पई त अॼु असां चांहि सां गॾु केक पिया खाऊं? वसीम, मज़ाक पई करे, तू तो संजीदा थी वञ। महिरबानी। जी पापा। वसीम, केक कीअं लॻो? वेरी नाइस। मूं ठाहियो आहे। बहितरीन। तुंहिंजी जॉब कीअं पई हले? जी आंटी, ॾाढी सुठी पई हले। सुठी ॻाल्हि आहे। उहे बि तुंहिंजे अंकल त केतिरनि ई ग़रीब ऐं बेरोज़गारनि खे हेल्प कई आहे।
हिननि जो एहसान कॾहिं विसारजांइ न। हाँ वसीम, हलो तो तव्हांखे ॿाहिरि लॉन ॾेखारियां, ॾाढी ख़ूबसूरत मौसम थी आहे। हे ॻाल्हि करण जी छा ज़रूरत थी तोखे? तव्हांखे त ख़बर आहे मूंखे हिन जो हिते अचणु बिल्कुलु बि पसंदि न आहे। वसीम हिकु क़ाबिल ऐं ज़हीन छोकिरो आहे। मां हुनखे नौकरी ॾेई हुन ते को एहसान न कयो आहे। मूंखे पूरी उमेद आहे वसीम मुंहिंजी कंपनीअ खे इलाही मथे पहुचाए सघे थो। मां ॾिसी सघां थो। हाणे महिरबानी करे इहो न चइजो त तव्हां हुनखे पंहिंजो बिज़नेस पार्टनर ठाहिण वारा आहियो। थी सघे थो। तूं मामा जी ॻाल्हियुनि जो माइंड त कोन कयो? उन्हनि जी त बसि आदत आहे अहिड़ियूं ॻाल्हियूं करण जी। न मूंखे बुरो न आहे लॻो, सम्झी सघां थो। मूंखे नापसंद करण जी उन्हनि वटि खोड़ वजूहात आहिनि। तोखे नापसंद नथा कनि, ऐं कहिड़ी वजह थी सघे थी? पहिरीं वजह त इहा आहे जो तुंहिंजे घर जी भितुनि ते आलीशान पेंटिंग्स लॻल आहिनि ऐं मुंहिंजे घर जी भितूं सिमियल आहिनि। प्लीज़ वसीम, अहिड़ियूं ॻाल्हियूं न कंदो कयो। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त मां उन्हनि जो भाइटियो आहियां ऐं उहो बि माटेलो। इन्हनि ॻाल्हियुनि सां को फ़र्क़ु नथो पवे। तोखे फ़र्क़ु नथो पए मायरा, पर तुंहिंजी अम्मा खे ज़रूर पवे थो। मां का नंढड़ी ॿार न आहियां जेको हर फ़ैसिलो पंहिंजी मामा खां पुछण खां पोइ कंदसि। मां पंहिंजा फ़ैसिला पाण करे सघां थी। अच्छा? हाँ ख़ैर, छॾ इन्हनि ॻाल्हियुनि खे। अॼु मां तमामु घणी ख़ुशि आहियां। गुड। पुछंदे कोन छो? छो? छो जो तूं मूंखे मिली वियो आहीं। मां चाहियां थी ही वक़्तु ईअं ई बीह रहे ऐं तूं हर पल मूंसां गॾु हुजी। पर इहो मुमकिन त न आहे। मां हर वक़्तु तोसां नथो रही सघां। छो? छो नथो रही सघीं? इन करे जो मूंखे ऑफिस बि वञणो हूंदो आहे, पंहिंजे घर बि वञणो हूंदो आहे। ईअं छो आहे? ईअं नथो थी सघे त हिन घर में सिर्फ़ पाण हुजूं, ना तुंहिंजे घर वारा हुजनि ना मुंहिंजे घर वारा हुजनि, सिर्फ़ तूं ऐं मां ऐं पंहिंजी तन्हाई। इहे अफ़सानवी ॻाल्हियूं आहिनि मायरा। हक़ीक़त सां हिननि जो को वास्तो कोन्हे। ज़िंदगी में ॿिया बि माण्हू हूंदा आहिनि। ठीकु आहे, हूंदा, पर मां तोखे कंहिंसां शेयर नथी करे सघां। मज़ाक पई करी न? छा मुंहिंजा जज़्बात तोखे मज़ाक था लॻनि? न, मां त ईअं ई पियो चवां। वसीम, वाइदो कर मूंसां। कहिड़ो वादो? तूं मूंखे कॾहिं धोखो न ॾींदे, कॾहिं मुंहिंजी दिलि न टोड़ींदे। मूंसां वाइदो कर वसीम, प्लीज़ मूंसां वाइदो कर। हाँ, मां वादो थो कयां। जेकॾहिं तूं मूंखे न मिले त शायद मां पंहिंजे पाण खे बि मारे छॾियां। शायद मां तोखे बि मारे छॾियां, बल्कि मां सॼी दुनिया खे बाहि लॻाए छॾींदसि, साड़े रख करे छॾींदसि सभिनीनि खे। जेकॾहिं तूं मूंखे न मिले मां पंहिंजे पाण खे बि मारे छॾियां, शायद मां तोखे बि मारे छॾियां। छा ॻाल्हि आहे वसीम? ईअं भित खे घूरे छो पियो ॾिसी? मूंखे पंहिंजी ज़िंदगी ने भित वांगुरु वीरान पे लॻे। अल्लाह न करे ही कहिड़ियूं ॻाल्हियूं पियो करी? तो मूंखे कहिड़ी मुश्किल में विझी छॾियो आहे मां।
आखिर थियो छा आहे ॻाल्हि त कर। सफ़ा चरी आहे, सफ़ा चरी। केर मायरा? इहो त तूं पहिरियां बि चई चुको आहीं। मां जीअं जीअं हुनजे वेझो थो वञा हुनजी चरियाप मथे खुलंदी थी वञे। मूंखे लॻे थो जीअं मूं पंहिंजी गिची जे गिर्द को नांग वेड़े छॾियो आहे जेको कॾहिं बि मूंखे ॾंगे छॾींदो। इहो तुंहिंजो महज़ वहम आहे। न मां, तूं हुनखे नथी सुञाणे। हुन मूंखे धमकी ॾिनी आहे, क़त्ल करण जी धमकी। हुन मूंखे चयो त अगरि मूं हुनखे धोखो ॾिनो त हू पाण खे मारे छॾींदी या मूंखे मारे छॾींदी। त छा तूं हुनखे धोखे ॾियण जो पियो सोची? हा मां। त पोइ कहिड़ी ॻाल्हि जी परेशानी थी वसीम? छो जो हुन मूंखे क़त्ल करण जी धमकी ॾिनी आहे मां। मोहब्बत में का बि औरत धोखो बर्दाश्त नाहे कंदी। हिन जो मतिलबु वो कंहिंखे बि क़त्ल करे छॾे। क़त्ल कयो त न अथसि न, तूं हरू भरू परेशान छो पियो थी सघे थो त हुन जज़्बात में अची चयो हुजे। मां जज़्बात ऐं चरियाप में वॾो फ़र्क़ु हूंदो आहे। तूं हुनखे नथी सुञाणे। मूं हुनजी अखियुनि में वहशत ॾिठी आहे। मूंखे हर सूरत हुन खां परे रहणो पवंदो। मूंखे हुन खां परे रहणो पवंदो। कंहिंजी सालगिरह है? कंहिंजी बि न आहे यार, मुंहिंजी मंगेतर जी सालगिरह आहे। वाकई? पोइ छा प्लान आहे? प्लान त यार कुझु बि न आहे। छो? तोखे कहिड़ी दिलचस्पी? ऑफिस में बस कमु आहे, इन करे मां को प्लान नथो ठाहे सघां। जल्दी फारिग नथो थी सघे? मुंहिंजी मंगेतर बि मूंखे इहो पई चवे, काश मां झटि फारिग थी वञा हितां। यार इहे जेके छोकिरियूं आहिनि न, इन ॻाल्हि खे कॾहिं बि नथियूं सम्झी सघनि। तव्हां चाहे हिननि ते केतिरो बि दिमाग़ु खणो, हू थियूं चाहिनि त सभु कुझु हुननि जे हिसाब सां थिए। पर यार ऑफिस में त मूंखे इलाही कमु आहे, मूंखे हिकिड़ो प्रोजेक्ट तयारु करे ॾियणो आहे। हू इहो चाहे थी त सभु कुझु हुन जे हिसाब सां थिए, पर ऑफिस में हिकिड़ो ज़रूरी प्रोजेक्ट मूंखे तयारु करिणो आहे। यार हू थी चवे मूंखे त तूं मूंसां लंच कर ऐं थोरो टाइम मूंसां गुज़ार। अगरि मां ईअं न कंदुसि त हू ईंदड़ 2 महीननि खां मूंसां कोन ॻाल्हाईंदी। या त माण्हू जॉब करे या त माण्हू शादी, पर इहे ॿई कम यार कॾहिं बि गॾु नथा थी सघनि। कमु कहिड़ो आहे? छा? इहो ई जेको ऑफिस जो प्रोजेक्ट आहे, हुन में करिणो छा आहे? कुझु बि न यार, बसि हिकिड़ी रिसर्च रिपोर्ट तयारु करे ॾियणी आहे, जेको इस्लामाबाद में ऑफिस खुली रहियो आहे उन जे हवाले सां। अच्छा, छा रिसर्च कई आहे अञा ताईं? इन ते त मां बि कमु पियो कयां। छा जब्बार साहब इहो कमु करण लाइ तव्हांखे चयो हो छा? न, जब्बार साहब मूंखे न आहे चयो, मूं पाण ई कमु शुरू करे छॾियो। मूं सोचियो शायदि मूंखे बि कमु मिली वञे, इन करे मूं पहिरियों ई कमु शुरू करे छॾियो। त पोइ? तूं हुनजो फिक्र न कर। गिफ्ट कीअं ॾींदे? यार सोचां थो इहो गिफ्ट मां पियुनि जे हथां ॾेई छॾियां। यार कमाल आहे, पियुनि जे हथां मोकिलींदे, पाण छो नथो वञी? यार मां नथो वञी सघां। अरे यार मां वेठो आहियां न, मां रिपोर्ट पूरी करे छॾींदुसि, वापसी ते अची मूंखां वठी वठिजांइ। वाकई? हा बिल्कुलु, मां संभाले वठंदुसि, को मसलो ई न आहे। थैंक्स यार, मां हमेशह तुंहिंजे बारे में बुरो सोचींदो रहियुसि ऐं तूं मुंहिंजे कमु पियो अची। मुंहिंजो ख़्यालु आहे त अॼु हिसाब किताब सभु बराबरि थी वेंदा ऐं हीउ अहसान मां तुंहिंजो ज़िंदगी भर न विसरंदुसि। थैंक यू दोस्त। हाँ चंदा, कैसी हो? मैं ठीक हूँ, बड़े दिनों बाद याद किया आपने। साईं का हुक्म है, आज रात प्रोग्राम है और आपको आना है।
जी बेहतर है, मैं आ जाऊंगी। और हाँ चंदा, तुम्हें पता है ना, हर तरह का ख्याल रखना है। हाँ जी बिल्कुल मुझे पता है। पैसे कितने होंगे? पैसे तुम्हें 1,00,000 रुपए ही मिलेंगे। ठीक है, टाइम से पहुंचना। ठीक है। यार कुछ तो हूंदो इस्माइल सुमरे जी का तड़ी कमजोरी हूंदी जेका असां पकड़े सघूं था। न यार, हिन वक्त मुझे ज़हन में कुछ भी नथो अचे। यार हेॾो अरसो तो हुन सां गॾु कमु कयो आहे, को त अहिड़ो राज़ हूंदो जेको हुनखे बदनाम करे सघे। राज़ त हिते घणा दफ़न आहिनि, पर कंहिंखे बदनाम करण जे लाइ पके सबूत जो हुअणु ज़रूरी आहे, जेको सबूत कंहिं चैनल या अख़बार ते ॾेखारे सघिजे। यार को अहिड़ो पुराणो साथी ज़रूर हूंदो जेको असांजी मदद करे सघे। न यार, हिन वक्त मूंखे को बि सम्झ में न अची रहियो आहे। हेलो। हेलो वलीद, कहाँ हो तुम? मुझे साई ने बुलाया डांस फंक्शन के लिए, बताओ कितने पैसे लूं? मां हुन जे लाइ कमु न कंदो आहियां। मां चाहे तो बार बार मूंखे फोन करे तंग न कर। केरो? अजीब इत्तेफाक आया, हिन टाइम शेला जो फोन अची वियो। शेला? केर शेला? यार वो नचण वारी पुछे मूंखां पई त इस्माइल घुरायो आहे। कमाल आहे। वलीद भा छा? शेला के कॉल बैक कयो ऐं पुछोसि त कॾहिं घुरायो अथसि। हेलो वलीद, क्या हुआ? फोन क्यों बंद किया था आपने? हाँ शीला, सॉरी आउं थोड़ो बिजी हुयुसि। तुमने बताया नहीं कितने पैसे मांगने हैं। तूं 1,00,000 वठी छॾींसि, ठीकु आहे? वो दे भी इतने रहे हैं। चङो ठीकु आहे, पोइ मां थोरी देरि में कॉल कयां थो। चइबी त सुभाणे राति इस्माइल डेरे ते घुरायो आहे। उनजी जॻह आहे काथे? हितां खां 10 कलाकनि जो सफ़र आहे। पाण खे अॼु राति ई निकिरणो पवंदो। May I come in, sir? यस, अच्छा। जी सर, तव्हां सॾियो? कमु कीअं हले पियो? सर बहितरीन माशाल्लाह। अॼुकल्ह छा करे रहियो आहीं? सर हिकिड़ी रिसर्च आहे, उन ते कमु पियो कयां, बस ऑलमोस्ट कंप्लीट थी वई आहे। रिसर्च सां यादि आयो, मां हिकु रिसर्च रिपोर्ट ॾिनी काशिफ खे। इम्पोर्टेंट रिपोर्ट आहे उहा, पर काशिफ ग़ाइबु आहे। हले छा थियो रिपोर्ट जो? सर एक्चुअली काशिफ आहे कोन, पंहिंजी मंगेंदी सां मिलण वियो आहे। छा नॉनसेंस ॻाल्हि आहे? सर एक्चुअली चवे पियो त उनजी मंगेंदी जी अॼु सालगिरह आहे, वञणु ज़रूरी आहे। पंहिंजो कमु मूंखे ॾेई वियो त मूं इहा रिपोर्ट तयारु करे छॾी आहे, अगरि तव्हां ॾिसो त। काशिफ एतिरो लापरवाह थी सघे थो, मूंखे यकीन न आहे। Anyway,
ही रिपोर्ट तू ठाई है? जी सर, मूं ठाही आहे। गुड, शाबाश। मां स्टडी करे पोइ तोसां डिस्कस कर। ओके सर। तू वञी सघे। थैंक यू सर। तोकिर केॾांहुं वञण जी तयारी पई थिए? अम्मा थोरो घुमण थो वञा। ईअं ओचितो हिन वक़्तु? दोस्तनि कुझु प्रोग्राम ठाहियो आहे हिन जे करे। केॾांहुं त वञी पियो? अम्मा हिते कराची में वेझो ई आहे, बसि थोरो परे आहे तव्हां। हुन जॻह जो नालो त को हूंदो न? मां नालो ॼाणे भला छा कंदो तव्हां? मूंखे देरि थी थिए, मां वञांव थो। अल्लाह हाफ़िज़। तूं अब हिन घर में कहिड़ो थो रहीं? बस कॾहिं कॾहिं सुम्हण लाइ थो अची। हाणे मां वञी सघां थो? बी इहो त ॿुधाए वञ त वापसि केॾी महिल ईंदे? अम्मा जल्दी ईंदुसि, पर मुंहिंजो इंतज़ारु न कजो। केॾांहुं पियो वञी? छो तो वञी? केॾी महिल वापसि ईंदे? कंहिं बि ॻाल्हि जो मूंखे सही जवाबु नथो ॾी। आख़िर तूं अहिड़ो कहिड़ो कमु पियो करीं? तूं त हाणे मुंहिंजे लाइ न हिकु राज़ बणजंदो पियो वञी। अम्मा मां वापसि अचां तव्हांखे हर शइ सम्झाईंदुसि, बसि हिकु भेरो मूंखे वापसि अचण ॾे, पोइ तोखे कॾहिं बि मूंखां का शिकायत न रहंदी। अम्मा मूंखे त हाणे घबराहट थी रही आहे। घबराइण जी का ॻाल्हि आहे अम्मा, मां जल्दी वापसि ईंदुसि तव्हां वटि। ख़ैर ख़ैरियत सां पुट वञ ऐं ख़ैर ख़ैरियत सां ई वापसि अच। खुदा हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़। अल्लाह तोखे पंहिंजे हिफ्ज़ ओ मान में रखंदो। अल्लाह तोखे सलामत रखंदो पुट। गुड इवनिंग सर। सर तव्हां मूंखे यादि कयो? यादि त मूं तोखे सुबुह सां करे रहियो आहियां। सॉरी सर, फैमिली में एमरजेंसी थी वई, इन करे मां न अची सघियुसि। सुठी ॻाल्हि, यानी तोखे पंहिंजी फैमिली नौकरी खां वधीक प्यारी आहे। हुजण बि घुरिजे। जी सर। मूंखे तो जहिड़ो गैर संजीदा ऐं नालाइक पंहिंजे ऑफिस में न खपे। पंहिंजो सामान खणई निकर मुंहिंजे ऑफिस सां। प्लीज सर। गेट लॉस्ट। सर प्लीज सर। आउट। ड्रामा सीरियल फ़ासिला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।